कराची समेत सॼी सिंध में सख़्त सीअ जी लहर अची वई आहे। कोहीड़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काणो ऐं ॿियनि शहरनि में थधि में वाधि थी वई आहे। कराची में गुज़िरियल राति डिसेंबर जी थधी तरीन राति रिकॉर्ड कई वई। गर्मी पद सिंगल डिजिट ताईं पहुची वियो। मौसमियात खाते मूजिबि अॼु शहर जो घटि में घटि गर्मी पद 9.9 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। मौसमियात खाते मूजिबि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 2 ॾींहं राति ऐं ॾींहं जे वक़्तु कोहीड़ो रहण जो इम्कान आहे, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम जुज़वी तौर ते ख़ुश्क रहंदी। होॾां दादू में थधि में इज़ाफ़े सबबि कोहीड़े जो राॼ आहे। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। कोहीड़े सबबि हदे निगाह बुड़ी थी वई। ट्रैफ़िक पुलिस तरफ़ां शहरियुनि खे गैर ज़रूरी सफ़र न करण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि, जॾहिं त ठारूशा तोड़े ॿियनि इलाइक़नि में थधि में वाधि सबबि कोहीड़ो शदीद वधी वियो, जंहिं सबबि कारोबार मुतासिर ऐं माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। मीरपुर, माथेलो, घोटकी, ओबावड़ो ऐं यारो लुंड में बि सर्दीअ जी सख़्त लहर पखिड़िजी वई। तेज़ थधियूं हवाऊं जारी आहिनि। सुबुह सवेर खां मंझंदि ताईं कोहीड़ो मौजूदु आहे। सर्दीअ जी सख़्त लहर सबबि पोरियत माण्हुनि खे तमामु मुश्किलातूं पेश अचण लॻियूं। उन खां अलावा अख़बारूं हलाईंदड़ हाकर तबिक़ो बि परेशान आहे, जंहिं करे सुबुह जो पंहिंजनि घरनि खां कमुकार ते नथा निकिरी सघनि ऐं कोहीड़े सबबि हादसा बि मामूल बणियल आहिनि। बान सईदाबाद ऐं आसपास जे इलाइक़नि में सीअ में वाधि ऐं सख़्त कोहीड़े आम ज़िंदगी मुतासिर कई आहे। इंडस हाईवे ते ट्रैफ़िक मुअतल थी वई।